अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। हैदराबाद में ख़बर शामिल कंदा हलूं त हैदराबाद में अयाज़ मेलो जारी आहे, जिते सिंधी उर्दू अंग्रेज़ी अदब जे किताबनि जा वॾी तइदाद में स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि ऐं शेख अयाज़ जी शख़्सियत ऐं शाइरी ते मुख़्तलिफ़ स्पीकरनि पारां वेहकियूं कयूं पियूं वञनि ऐं सिंध जा नाले वारा फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। इन ई हवाले सां पेश आहे सूरज कुमार जी हीअ रिपोर्ट। सतों अयाज़ मेलो जेका सिंध म्यूज़ियम हैदराबाद में जारी है, मुख़्तलिफ़ स्टॉल्स बुक स्टॉल्स लॻिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते डिस्कशन पई थिए ऐं इलाही यूथ जो वॾो जेको आहे शमूलियत कई आहे। यूथ नौजवान नसल अदीबनि ऐं दानिशरनि खां असां व्यूज़ बि वठंदासीं ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां तव्हांखे मिलाईंदासीं। सर अस्सलाम वालेकुम। असांजी नौजवान नसल में जेको अदब जे हवाले सां फुक़दान नज़र अचे थो, इनके कीअं असां वधायूं या पैदा कयूं असांजी सोसाइटी में? तमामु बहितरीनु। ऐं सम्झां थो त कल्याण जे तरफ़ां हीउ जेको सुवाल कयो आहे, जॾहिं ग्लोबलाइजेशन थी आहे, डिजिटलाइजेशन थी आहे, त उन में सिंधी अदब जेको आहे उनखे वधीक प्रमोट करणु खपे। ऐं असांजो जेको नौजवान नसल आहे जेको सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते वेठो आहे ऐं नेटवर्किंग ते वेठो आहे, त हुनखे पंहिंजे जेको अदब ॿोली ऐं तहज़ीब सां प्यार हुअणु खपे। त सम्झां थो त हीउ शेख अयाज़ सतूं जेको मेलो आहे, हर साल मेलो लॻंदो आहे, त उन हवाले सां हिनखे अदब ऐं सकाफ़त ऐं तहज़ीब ऐं खे बि प्रमोट कयो वञे थो। ऐं गॾोगॾु शेख अयाज़ जी जेका शाइरी आहे, शेख अयाज़ जी जेका पर्सनैलिटी आहे, उन ते बि दोस्तनि ॻाल्हायो आहे। ऐं सम्झां थो त सिंधी नौजवान नसल खे असांजा सिंध जा जेके हिकिड़ा आफ़ाक़ी शाइर हुआ उन्हनि जी बि मालूमात हुअणु खपे। ऐं गॾोगॾु जेको थो शेख अयाज़ जेका सिंध जे लाइ घणो सरमायो छॾे वियो आहे, त उन ते बि उनखे माना सम्झणु उनजी अंडरस्टैंड करण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी। फैमिली के लिहाज से आपने खुद भी देख लिया है कि बड़ा अच्छा माहौल है, अदरवाइज़ ओपन है और कोविड को देखते हुए भी ये बेहतर चीज़ है कि ओपन जगह पे है और कंजेशन नहीं है। तो इंशाअल्लाह ताला इसी तरह के मेले होते रहें और ये हमारी सोसाइटी के लिए, इल्म व अदब के लिए बड़ा ज़रूरी है और बड़ा अच्छा है। मूंसां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे मारवी अवान साहिबा, जिन खां मालूम कंदासीं शेख अयाज़ मेले जे बारे में, इनजी केतिरी वधीक अहमियत आहे, यूथ खे हिन तरफ़ अचणु खपे, इन जे हवाले सां मैम खां तासुरात वठूं। हर कौम जो असासो उन जो अदब हूंदो आहे। सतें अयाज़ मेले के अटेंड करे रहिया आहियूं। कोशिशि रहंदी आहे कि हैदराबाद में हुजण जे एडवांटेज वठूं ऐं ज़रूरु अची करे हिते अदीबनि के माहिरनि के ॿुधूं। अगरि असांखे वक़्तु नथो मिले किताबुनि खे हर रोज़ पढ़ण जो, त हिते अची करे इन ख़ूबसूरत महफ़िल में असां अदीबनि के ॿुधी भी घणो कुछ सीखी था सघूं। को अहिड़ो बुक शेख अयाज़ जो जेको तव्हां नौजवान नसल खे रिकमेंड कंदा त उहो पढ़णु खपे हुनखे लाज़मी? मां त अयाज़ जेको आहे अयाज़ जा जेके ख़ुतूत आहिनि उहे रिकमेंड कंदमि, उहे ज़रूरु पढ़ो, छो जो उन में जेकी ॻाल्हियूं आहिनि, जेको हुन में असां फील था कयूं, उहो काफ़ी डिफरेंट आहे। छा चवणु चाहींदा केतिरी वॾी जेको शमूलियत जेको नौजवान नसल जी रही आहे हिन साल? मां शेख अयाज़ जे सतनि ई मेलनि में शिरकत कई आहे ऐं नौजवाननि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। अयाज़ आहे हर पीढ़ीअ जो शाइर। शेख अयाज़ माना भिटाई सचल ऐं सामी खां पोइ जेके तमामु वॾा शाइर उभरिया, उन में उस्ताद बुखारी ऐं शेख अयाज़ उन में निशांबर शाइर आहे, बल्कि शाइरनि जो शाइर आहे। सहंदो केर मयार मयार सहंदो केर मयार, ओ सहंदो केर मयार मयार सहंदो केर मयार, ओ धरतीअ ते सिर केर न ॾींदो, अमड़ ते सिर केर न ॾींदो, सहंदो केर मयार। ज़बरदस्त मूड में था आयो हिन वक़्तु। केतिरो कुझु सिखण लाइ मिले थो असां नौजवान नसल लाइ अहिड़नि मेलनि में अचणु खपे? साईं तमामु बहितरु आहे, माशाल्लाह अहिड़ा मेला थियणु खपनि ऐं तमामु सुठो लॻंदो आहे। ऐं माना जेके बि परेशानियूं वग़ैरह हूंदियूं आहिनि तमामु परे हटी वेंदियूं आहिनि। कहिड़ियूं परेशानियूं आहिनि? के बि दुनियादारी जूं परेशानियूं हटी वेंदियूं आहिनि। ऐं हर साल असां हिन मेले लाइ माना परेशान हूंदा आहियूं त कॾहिं थो अचे ऐं माशाल्लाह हीउ जेको मेलो आहे तमामु बहितरु ऐं सोबर सुठो आहे। मूंसां गॾु अदी मौजूदु आहे। अदी थोरो इन कपिड़नि जे हवाले सां सकाफ़त जो रंग आहिनि, इहे थोरो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे। ही जीअं त हर साल हिते लॻंदो आहे, ही मेलो लॻंदो आहे, शेख अयाज़ जे नाले सां ही मेलो लॻंदो आहे। ही सतों मेलो आहे ऐं हिन में आउं ही पंहिंजो स्टॉल फस्ट टाइम हयो आहे ऐं हिन में मूं रिप्रेज़ेंट कयो आहे सिंध जे मुख़्तलिफ़ एरियाज़ जे कल्चर खे, सिंधी बर्थ खे ऐं सिंधी बर्थ जा क़िस्म आहिनि ऐं उनखां अलावा कुझु जेका त फैंसी लुक ॾिनो आहे हिते ऐं हैंडमेड सभु शयूं रखियल आहिनि हिते, जेके सभु हैंडमेड आहिनि। जीअं हिरलियूं तव्हां ॾिसो था, ही बर्थ ॾिसो पिया, इहे सभु हैंडमेड आहिनि ऐं ही सिंध जो पूरो सम्झो हिकिड़ो सकाफ़त खे ज़ाहिर पियूं कनि, सिंध जी पूरी सकाफ़त। पूरी सिंध त हिते समेटी आहे बेसिकली। बिल्कुलु हिते थर जो जीअं थर जा ही अजरक आहिनि असां वटि,
ही थरी शॉल्स आहिनि, अजरक आहिनि, इहे असां रखियूं आहिनि। इहे असांजे कुझु जेको आहे त इंटीरियर सिंध जे ठठा सजावट साइड कमु पियो थिए, उनखे असां रिप्रेज़ेंट कयो आहे। ही जेके बि बुक स्टॉल आहिनि उन्हनि ते 50% डिस्काउंट जेको आहे सो हले पियो, त अट्रैक्शन त आहे त जीअं नौजवान रुगी ऐं इन खे तव्हां कैटेगराइज़ रुगी ईअं न कयो त नौजवान पढ़े ऐं जेको बुज़ुर्ग आहे उहो न पढ़े या विची उमिरि वारो न पढ़े। त किताब हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको ज़िंदगी में तव्हांखे हमेशह तरक़ीअ जा ॾाका ज़ीना ऐं तव्हांजी गुफ़्तगूअ में हिकिड़ी वर्थ थो पैदा करे। ऐं असांखे फ़ख़्रु आहे त सिंध जो नौजवान जेको आहे उहो पंहिंजी ॿोलीअ सां इलाही सारो इंट्रस्ट रखे थो ऐं क़ौमूं अॻियां वधंदियूं बि उन्हनि जे नौजवाननि तहत आहिनि। असांजो कल्चर जेको सिंधी कल्चर आहे उहो वेस्टर्न ॾांहुं बि मुंतकिल थिए, इन ते छा चवणु चाहियो? असल में सबबु इहो आहे जो असांजे जेके सिंधी कल्चर आहे उनजी अहमियत घटि आहे, उनजो क़दुरु घटि आहे। हाणे थिए ईअं थो जो जेके वर्कर्स ठाहिण वारा आहिनि उन्हनि खां जेका शइ वरिती थी वञे, ख़रीद कई थी वञे, उहा इलाही घटि न रेट्स में ख़रीद करे ऐं पोइ विच में जेके एजेंट्स आहिनि उहे पंहिंजूं प्राइसिस रखी डबल ट्रिपल ते या ॾहूण ते बि उहे मार्केट में सेल कनि था, त पोयां जेको ठाहींदड़ आहिनि उन्हनि खे कुझु मिले नथो। इन जे लाइ असांजो पर्पज़ बि हींअर हिते इहो ई आहे थर आर्ट काउंसिल ऑफ थर जो, त जेके बि शयूं सेल थियनि हिते उन्हनि जो सॼो सिधो मुनाफ़ो जेको आहे उहो उतां जे माण्हुनि खे मिले, उन्हनि जो जेको मार्केट लिंक वर्कर्स जो उहो डायरेक्टली जोड़िजे त जीअं असांजे कल्चर खे वधीक खां वधीक प्रमोट करे सघिजे। साईं हिन साल तमामु घणी शमूलियत ऐं अञा माण्हू अचनि पिया था, ॿाहिरि खां सही सिंध खां आया आहिनि ऐं ॾाढी सुठी एंटरटेनमेंट आहे। अदा ॾिसो शेख अयाज़ सिंध जो हिकु वॾो नालो आहे ऐं शेख अयाज़ जेका सिंध जी ख़िदमत कई आहे, ऐं सम्झां थो सिंध में तमामु घटि शाइर अहिड़ा हूंदा जिन शेख अयाज़ जेतिरी महिनत कई आहे सिंधी क़ौम जे लाइ। शेख अयाज़ जेतिरो जेको आहे पैगाम छॾियो, क़िस्म जा अदबी प्रोग्राम थियनि त जीअं नौजवान नस्ल खे घणो कुझु सिखण जे लाइ। बिल्कुलु नाज़रीन, इहा हुयो शेख अयाज़ मेलो। तव्हां मुख़्तलिफ़ स्टॉल्स ॾिठा, अदीबनि दानिश्वरनि जा तव्हां व्यूज़ बि ॿुधा। हिते जी नौजवान नस्ल जेका वॾी तादाद में हिते शमूलियत कई आहे उन्हनि जा बि व्यूज़ तव्हां ॾिठा ॿुधा। सूरज कुमार गिरी जो इजाज़त, कैमरामैन ऐं पूरी टीम सां गॾु, कल्याण टीवी हैदराबाद।